इन महफ़िल जो मोर पीर साईं इस्माइल शाह राजदी साहब, फंक्शनल मुस्लिम लीग, जो हरदिल अजीज, बहादुर इंतहाई मेहनती अगवान असांजो सूबाई जनरल सेक्रेटरी सरदार अब्दुल रहीम साहब, सिंध जी मागल, असांजी मानायती भेण अदी नुसरत सर अब्बासी साहिबा, डॉक्टर रफ़ीक बाबर साहब, साईं इन महफ़िल के सजाईंदड़ मेज़बान साईं बरियाम फ़कीर साहब, MSF जो सूबाई सदर साईं इस्माइल शाह ऐं मुझो बेहतरीन वफ़ादार साथी दोस्त साईं मुर्तज़ा शाह राजदी साहब, बेहतरीन ऐं बहादुर साथी दोस्त सूबाई अगवान साईं बैरिस्टर अरशद साहब, डॉक्टर प्यारो खान ऐं वकार जज साहब, स्टेज ते वेठल ॿिया सभु मौजूद ज़िलई ऐं सूबाई उहिदेदार साहिबान ऐं पिंडाल में वेठल हुल जमायत ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जा दोस्तो साथियों मौजूदो बुजुर्गो नौजवानों, अस्सलाम वालेकुम। भेद पालर सब खां पहिरियां आउं दराजा साने जे शहीदनि ऐं शहीदनि जे सरवाण साईं नूर हसन वरियामाणी ऐं उन जे 10 साथियुनि खे सुर्ख सलाम पेश थो करियां त जिन दराजा में पंहिंजे महबूब अगवान ऐं पंहिंजे मुर्शिद तां पंहिंजे जान घोरे हिकिड़ी नई तारीख़ रक़म कई। असांखे फ़ख़ुरु आहे अहिड़नि जोधनि ते, अहिड़नि जवाननि ते, ऐं हीउ अॼोको मेड़ उन करे ई गॾु थियो आहे त असां पंहिंजनि जोधनि ऐं पंहिंजनि क़ौमी हीरनि खे सलाम पेश कयूं। ऐं जिन बि क़ौमुनि तारीख़ में पंहिंजनि क़ौमी हीरनि खे यादि कयो आहे, उहे क़ौमूं कॾहिं बि ख़तमु न आहिनि थियूं, उहे कॾहिं बि विसारजी न आहियूं सघियूं, उहे तारीख़ जा सुनहरी बाब रक़म करे वियूं आहिनि। दोस्तो, हिन साने खे 5 साल गुज़री चुका आहिनि। हिन साने खे 5 साल गुज़री चुका आहिनि, पर इंसाफ़ नाले शइ किथां बि असांखे नज़र न पई अचे त असांजे शहीदनि सां इंसाफ़ थिए, असांखे इंसाफ़ पुले पए, कातिल पंहिंजे मंतक़ी अंजाम ते रसनि, कानून पंहिंजो आइनी दग वठे। इहा शइ असांखे मौजूदा हुकुमराननि जे हूंदे नज़र नथी अचे। असांखे चवंदा त ही ॾोहारी माण्हुनि जो टोलो हुयो जिन अचे हमिलो करे ऐं ही असांजा 11 कुंदर शहीद कया आहिनि, पर आउं सम्झां थो त ही तितरनि जी आहे जी असांजे जोधनि, असांजे जवाननि, असांजे साथियुनि, असांजे भाइरनि खे बेगुनाह बेकसूर बिना कंहिं सबब जे जेको क़तल कयो वियो, आउं सम्झां थो हिन जे पोयां सियासी मक़सद ई थी सघनि था, न कि पोलिंग जा 5 वोट थी सघनि था। छाकाणि त सॼी सिंध में हर इलेक्शननि में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते सनाथुला फसाद थींदा आहिनि, जेके चइनि चंबनि ताईं महदूद हूंदा आहिनि, 2 लठनि ताईं महदूद हूंदा आहिनि, लटनि फाड़ ऐं धिकनि ॾियण ताईं महदूद हूंदा आहिनि। पर हीअं कॾहिं बि न थियो आहे त ख़बर हुजे त क़यादत जेका करे थो उहो पीर साईं पागारे जो भाटियो आहे ऐं पीर साईं सदरुद्दीन शाह राजदीअ जो शहज़ादो आहे ऐं महबूब अगवान आहे असांजे नौजवाननि जो, असांजे माण्हुनि जो। उन जे लाइ हू पहिरियां खां रिथा बंदी करे चइनी तरफ़नि खां मोर्चा बंदि थी बीठा आहिनि जदीद हथियारनि सां। ऐं जीअं ई साईं पहुतो आहे
तो उनके लहण जो भी मौक़ो न मिलो है। गोलियुनि जी बरसात थी वही आहे, हथियारनि जा मोह खुली विया आहिनि, मौतमार हथियारनि जा। असां सम्झूं था त कंहिं बि ॾोहारीअ खे दुनिया में ये किथे भी कोने त कंहिं बि ॾोहारियुनि जे टोले वॾे खां वॾे कंहिं टोले कंहिं सियासी पार्टीअ सां झेड़ो टंगियो हुजे, झेड़ो गंढियो हुजे। सिर्फ़ साउथ अफ्रीका में नेल्सन मंडेला जी कांग्रेस पार्टीअ सां ज़ोलू कबीले जो उहो कबीले जो झेड़ो उहो सिर्फ़ हिकिड़ो ई असांखे मिसाल मिले थो, सो बि हिकिड़े कबीले जो सियासी कारकुननि सां झेड़ो हो। ही कबीले जो बि झेड़ो कोन्हे, ही किराए जा कातिल घुराए असांजे अॻुवान खे वॾी खटिया किरियल साज़िश ऐं मंसूबे तहत हुनखे क़त्ल करण जी हिकिड़ी प्लानिंग कई वई, खुदी प्लानिंग कई वई, शर्मसार अमल रिथियो वियो, जंहिं तहत हुननि अमल करण जी कोशिश कई। पर ख़ुदा ताला जा लख एहसान आहिनि। ख़ुदा ताला असांजे महबूब अॻुवान खां गरीब बेपहुच मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत कराइण थो चाहे। ख़ुदा असां मिसकीन माण्हुनि खे हिकु अहिड़ो अॻुवान अता कयो आहे साईं इस्माइल शाह जे रूप में, जेको ग़रीबनि जे दर्द खे पंहिंजो दर्द थो सम्झे, जेको कारकुननि जे दर्द खे पंहिंजो दर्द थो सम्झे। असीं सम्झूं था ख़ुदा ताला दराज़ा साने में असांजे महबूब क़यादत खे, असांजे महबूब अॻुवान खे हिकिड़ी नई ज़िंदगी, नओं जनम ॾिनो आहे। ऐं उहो हिननि यारनि खूननि जे बदिले मिलियो आहे। तव्हांजी कुर्बानी अज़ीम आहे। हूअ बि तारीख़ में हुरनि जी कुर्बानीअ जो मिसाल नथो मिले। गोरे साम्राज्य खे हिन बरे सगीर में कंहिं बि नाहे ललकारियो। सभ खां पहिरियां इहा जंग हितां शुरू थी आहे, तव्हांजे संजोरे जे शहर में शुरू थी आहे। तव्हां शुरू कई आहे, तव्हां हुरनि शुरू कई आहे। इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह जी क़यादत में ही उन इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह जो लख़्त जिगर आहे। ही उन जो ई खून आहे, ही उन जो मुक़दस रक्त आहे। असीं सम्झूं था हुक्मरानो, यादि रखो तारीख़ में अॻे बि तव्हां हुर शहीद थिया। अॻे बि ही पहिरियों मौक़ो न आहे हुरनि जे शहादत जो। तव्हां अॻे बि तारीख़ में हुर शहीद थिया। पर जॾहिं तव्हांजे अबे खे फाई पे आई त हुन रड़ियूं पे कयूं त पीर साहिब सां फिटायल हुजे हा त मां सूतरीअ में न टंगींदा। इंसार कयो, भले असांजा दग बंदि कयो। इंसाफ़ जा रस्ता भले तव्हां असांजा बंदि कयो, असांखे इंसाफ़ न वठण ॾियो। मशीनरी तव्हांजी आहे, अख़्तियार तव्हांजा आहिनि, वसीला तव्हांजा आहिनि। दुनिया जे मौसम मुआशरनि में, मौसम मुल्कनि में बखूं न थी पवंदा त जुडिशरी इंक्वायरी वेंदी आहे, अदालती इंक्वायरी वेंदी आहे। 11 माण्हू मुआ, 11 माण्हू शहीद थिया, क़त्ल थिया बेदर्दीअ सां। असां अदालती इंक्वायरी जी, अदालती जांच जी घुर कई। तव्हां बदिले में हथ ठोकी JIT जोड़े पंहिंजा मनपसंद ॿ माण्हू पंहिंजी पार्टी जा उन मां आज़ाद कराए JIT ख़तम करे छॾी। असांखे इहो न ॿुधायो त हीउ वाक़ियो छो पेश आयो, कंहिं करायो, इन जे पसे पर्दा माण्हू कहिड़ा आहिनि, इनखे पोयों सपोर्ट कहिड़ी आहे। अॼु बि तव्हांजे ई ॻोल्हनि में जिन ॻोल्हनि में असांजा 11 माण्हू शहीद थिया आहिनि, उन में तव्हांजो पंहिंजो माण्हू बि हिकिड़ो मुओ आहे। अॼु जे ॾींहुं हे जेको बीठा आहियूं, अॼु जे ॾींहं ते बि तव्हांजी इहा कोशिशि आहे त उन क़त्ल जो केस असां साईं इस्माइल शाह उन जे साथियुनि ते दाख़िल करायूं ऐं पछाड़ीअ मजबूर कयूं। इन ॻाल्हि जे लाइ हाणे तव्हां टेबल ते अचो, सुलियो कयो, फ़ैसिलो कयो, जल्बो कयो, कंहिं बि क़िस्म जी रिआयतुनि वठण जे लाइ अॼु बि तव्हां सख़्सु पिया। क़त्ल वारे मंसूबे खां अॻु में हद जो सूबेदार पंहिंजी डायरीअ में रिकॉर्ड ते रखी वियो त वरियो वाहन पोलिंग स्टेशन ते दराज में
मूंखे ॾोहारी माण्हुनि जी आमद जी ख़बर मिली आहे, मां उहा जांच करण थो घुरां, उहा रिकार्ड ते नोट थी वियो, पर उनखे उन वक़्त जे एसपीओ वञण खां रोकियो आहे। मुख़्तलिफ़ जंहिंमहिल वाक़ियो पेश आयो आहे त मुख़्तलिफ़ लंघनि तां, मुख़्तलिफ़ रस्तनि तां पुलिसूं मोबाइलूं बीठियूं ऐं कातिलनि खे सहूलियतनि सां उतां रवानो कयो आहे। का बि उनखे रस्ता रोकन थी आहे। तव्हां त चओ त ईअं पाण में दग वेंदे इहे सॼो क़त्लेआम थियो आहे, हीअ हेॾो वाक़ियो ईअं थियो आहे। असां सम्झूं था सिंध जा सौदागर हो, तव्हां सिंध जा दुश्मन आहियो। असां सम्झूं था तव्हां सिंध तबाह ऐं बर्बाद करे छॾी आहे। तव्हां सिंध जो मांस पटे खाई विया हो, हाणे सिंध जूं हॾियूं पिया चूसियो। तव्हां ज़मीनूं विकिणी छॾियूं, तव्हां ॿेट विकिणी छॾिया, तव्हां सिंध जा तारीख़ी माग विकिणी छॾिया, तव्हां सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह करे छॾियो, तव्हां सिंध जे माण्हुनि खे मुफ़लिसीअ में जे दर्जे ते आणे अचे बीहारियो आहे, गुरबत वारी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो आहे। तव्हां ज़ख़ीरा अंदोज़नि जा साथारी आहियो, तव्हां सरमाएदारनि जा साथारी आहियो, तव्हां सिंध खे बर्बाद ऐं तबाह करण था घुरो। असीं सम्झूं था असां सिंध जा हलाली पुट आहियूं, असां सिंध जा वारिस आहियूं, असां बार बार इन्हनि सिंध दुश्मन अमलनि जी मुखालफ़त कंदा था वठूं, पर पोइ तव्हांखे क़ाबिल क़बूल न आहे। आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾे ॾाढो रखंदुसि त हे जेके फेसबुक या सोशल मीडिया ते जेके सिंध कंदा ऐं सिंध जे नाले ते हुक्मराननि जी पीटी बणिजी, उन्हनि जे क़िम जा तोप जी बणिजी, जेके असां ते तक़ीदुनि जा नशत था हणनि, तीर था हणनि, अदी नुसरत खे स्पेशली जेको निशानो बणाइनि था, उन्हनि खे शर्म अचणु खपे त उहे सिंध नीलाम कनि, वकालत पिया कनि, उन्हनि जी पुठ भराई पिया कनि, जेके सिंध बचाइण लाइ रोडनि ते एहतजाज पिया कनि, जेके सिंध बचाइण जे लाइ हर क़िस्म जी कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि, उन्हनि खे टारगेट बणाए, उन्हनि खे तनक़ीद जो निशानो पिया बनाइनि। आख़िर में आउं वरी बि हिकु दफ़ो हुक्मराननि वक़्त जे हुक्मराननि खे चवंदुसि त अञा वक़्तु न वियो आहे, अञा वक़्तु न वियो आहे। भले तव्हां ज़रा तबाह करे छॾी, तव्हांखे आहे थी उहो खपे जेको तव्हांखे कमंदो थी ॾे। चूतो असांखे चूतो बनायो अथनि, बेवकूफ़ बनायो अथनि। कणिक 2000 रुपया, 2000 रुपया भारतानो ॾींदो 1000 रुपए ॿोरीअ जे एवज़, और ॾींदो पंहिंजनि जियालनि खे। वठंदो केरु असांखो कणिक? कमंदो जंहिंजो 400 रुपया मण हुजणु खपे, उनजो तव्हां 200 रुपया रखियो आहे अघु, छाकाणि त शुगर मिलूं तव्हांजो। जॾहिं 45 रुपया अघु हुयो तॾहिं खंड जो, तॾहिं हुयो 200 रुपया कमंद। हाणे जॾहिं 110 रुपया खंड थी वई आहे, 400 रुपयनि जा घटि में घटि कमंद जो अघु हुजणु खपे, उहो तव्हां रखियो आहे 200 रुपया। शर्म नथो अचे तव्हांखे? उम्र आहे ओचितो वॾे दाबदड़ के, उम्र आहे ओचितो वॾे दाबदड़ के, मारूं विया हा मालसी, कोन हो को तड़ ते हूंद सिसी तुंहिंजी सुमरा, लामुन मंझि लड़के, एॾो कर पड़ के जो तूं भेॾ बंदि कयूं भेज पदरा।